विसरे सारो लो शालन विसरी तूं तोखे केॾो मुंहुं सांडियो आहे साह में। अस्सलाम वालेकुम सामीन ऐं नाज़रीन जेके हिन वक़्तु मूंखे पंहिंजी सिंध जी स्क्रीन ते ॾिसनि पिया उन सभिनी सभाॼणनि दोस्तनि साथनि खे फ़क़ीर राहिब अली चांडियो जो सलाम शाल क़बूल पवे। नाज़रीन अॼु असां वटि स्टूडियो में मौजूदु इंतिहाई मौजूद शख़्सियत प्रोग्राम अॼु जी अहम शख़्सियत में असां वटि मौजूदु आहे जंहिंजूं नबीसर थर सां ऐं नबीसर थर जी तारीख़ में तमामु अहम किरदार कोशिशूं काविशूं महिनतूं रहियूं आहिनि जंहिं हमेशह ग़रीब आवाम ऐं नबीसर थर जी शहरनि जे लाइ सुख ऐं सुठाइप जे लाइ पाण पतोड़ियो बि आहे जाखोड़ियो बि आहे। उन्हीअ सां गॾोगॾु सिंधी अदब खे हथी वठाइण जे लाइ असांजे मक़ामी माण्हुनि खे उते आमादा कयो आहे ऐं असांजे अवामी दानिश्वरनि शाइरनि अदीबनि खे हिकु मेड़ाके ते हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे ॿधीअ जो सबूत पिणु ॾिनो आहे। अॼु असांजी स्टूडियो में मौजूदु आहे तमामु बहितरीन ऐं सोशल वर्कर बि आहे साईं इमरानदर्स साहब असां वटि मौजूदु आहिनि। उन सां गुफ़्तगू कंदासीं नबीसर थर जे किरदारनि मुतलिक़ नबीसर थर जे अहम शख़्सियतनि मुतलिक़ ऐं उन सां गॾोगॾु नबीसर थर जे सियासी समाजी दौर ऐं हालतुनि मुतलिक़। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। ख़ुशी हो ख़ैर कीअं पई गुज़रे तव्हांजी ज़िंदगी? अल्लाह जो शुक्र आहे सर फर्स्ट क्लास माशाल्लाह। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजी सिंध जे लाइ प्रोग्राम अॼु जी अहम शख़्सियत लाइ टाइम कढियो तव्हांजा वॾा वॾ महिरबानी सर। साईं तव्हां हिकु सोशल वर्कर आहियो ऐं तव्हांजो नबीसर थर जे अंदरि तमामु वॾियूं काविशूं कोशिशूं रहियूं आहिनि उनखे सुठो ऐं बहितर बनाइण जे लाइ उहो चाहे अदबी हुजनि समाजी हुजनि या कहिड़ियूं बि खणी हुजनि पर तव्हांजो हिकिड़ियूं वॾियूं कोशिशूं रहियूं। तव्हां नबीसर थर जे चूंडियल नुमाइंदनि खे केतिरो संजीदा सम्झो था नबीसर थर खे तरक़ी याफ़्ता बनाइण? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजे हिसाब सां त नबीसर थर हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे जी ऐं पहिरियां उहो नबीसर यूसी जो हिसो रहियो जेको नबीसर रोड सां गॾु हुयो सही ऐं हाणे नबीसर थर हिकिड़ी अलॻि यूनियन काउंसिल आहे। आउं सम्झां थो त सिंध में तमामु अहिड़ा घटि ॻोठ हूंदा जिन ॻोठनि जे अंदरि सभई सहूलियतूं हुजनि। सही आउं सम्झां थो त नबीसर में जेके सहूलियतूं हुजणु खपनि उन हिसाब सां काफ़ी सहूलियतूं आहिनि। ऐं जेके सियासी तव्हां ॻाल्हि कई त भई सियासत जे हिसाब सां तव्हां कीअं सम्झो था शख़्सियतनि जे हिसाब सां आउं सम्झां थो त नबीसर में काफ़ी क़दुरु सहूलियतूं मिलियूं आहिनि ऐं कुझु अञा जेके नबीसर खे घुरिजूं आहिनि उहे अञा नबीसर जूं पूरियूं कोन थियूं आहिनि। सो आउं मतिलबु सियासत जे हिसाब सां अञा नबीसर खे कुझु बैलेंस सम्झां थो एॾो घणो तरक़ी ते नथो सम्झां। अच्छा साईं नबीसर थर जे कहिड़े जेको आहे सियासी दौर खे तव्हां नबीसर थर जो सोनहरी दौर सम्झो था? मुंहिंजे हिसाब सां नबीसर थर जो जेको मतिलबु पोयां दौर रहिया आहिनि अॼु खां तव्हां ॿ दौर माना खणो 10 साल पोइते उन्हनि दौर जे अंदरि नबीसर खे वाटर सप्लाई स्कीम अञा मुंहिंजे ख़्याल आहे 10 सालनि खां अॻु में नबीसर खे वाटर सप्लाई स्कीम मिलियल आहे ऐं नबीसर थर में हाई स्कूल बि आहे ऐं नबीसर थर में जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उहो बि आहे। तमामु घटि ॻोठनि जे अंदरि ड्रेनेज जा सिस्टम ऐं वाटर सप्लाई जा सिस्टम आहिनि पर असीं सम्झूं था त असांजे दौर असांजे ॻोठ खे इहे सहूलियतूं काफ़ी पुराणियूं मिलियल आहिनि ऐं असांजो जेको नबीसर नौजवान इत्तेहाद जी जेका टीम आहे उहा उनखे मैनेज करे पई पर अञा असीं सम्झूं था त काफ़ी उनखे बहितर जी ड्रेनेज सिस्टम असांजो आहे थोरो वीक आहे उनखे असांखे अञा बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं रोड जेके असांजे ॻोठ जा आहिनि उहे इंतिहाई ख़स्ता हालत में आहिनि। उन अलावा असीं पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि सां राब्तो कंदासीं। असांजी इहा कोशिशि आहे त असीं पंहिंजे ॻोठ खे वधि खां वधि बहितर करे सघूं। बहितर करे माशाल्लाह तमामु बहितरीन। साईं नबीसर थर जी जेका सफ़ाई सुथराई आहे ऐं सिहत आहे तइलीम आहे ऐं ॿिया जेके समाजी मामला आहिनि उन्हनि मामलनि खे तव्हां कीअं ॾिसो था ऐं केतिरे क़दुरु जेको आहे सो इंतिज़ामिया जेको आहे सो उन्हनि खे बहितर बनाइण में नबीसर थर जी जेका बि सिहत तइलीम आहे उनखे बहितर बनाइण में रुधल आहे? छा उहे सुधे तव्हांजी नज़र में पंहिंजी उन पोज़ीशन में आहिनि जेका हिकिड़ी दुनियावी लेवल आहे उन ते आहिनि या उन खां घटि आहिनि? आउं सम्झां थो त नबीसर जी जेका तालीम आहे उहा एॾी हींअर सुठी न आहे तालीम। सही नबीसर थर में हाई स्कूल आहे जेको पुराणे दौर जे अंदरि ऐं असीं पाण उन स्कूल जे अंदरि पढ़िया आहियूं ॾाढो ज़बरदस्त हलंदो हुयो पर हींअर उहो स्कूल उन पोज़ीशन में न आहे
विचां असां जेको टीचर आहे साईं मुख़्तार अहमद दर साहिबु उन स्कूल खे सुठो स्टेबल कयो। विचां त स्कूल सफ़ा मतिलबु तबाह हाल थी वियो ऐं एॾे सुठी पोज़ीशन में न हुयो। अॼु खां 4 साल पहिरीं साईं मुख़्तार अहमद दर जॾहिं प्रिंसिपल थी आयो त हुन बाक़ाइदा हुन स्कूल खे स्टेबल कयो। पर वरी हुनजे वञण खां पोइ हींअर मूंखे इहो नथो लॻे त एॾी सुठी पोज़ीशन हुजे स्कूल जी। सिहत मुतलिक़ इहो आहे त असां वटि हिकिड़ो BHU आहे PPHI जो ऐं उहो पंहिंजे हिसाब सां सुठो कमु करे थो ऐं 24 कलाक जेका आहे गायनाकोलॉजिस्ट मौजूदु हूंदी आहे, डिलीवरीज़ वग़ैरह थींदियूं आहिनि। पर जेके ॿियनि सबबनि जे करे ॿियूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि लाइ मरीज़ ॾाढा परेशान थींदा आहिनि। पोइ उनखे उमरकोट वञिणो पए थो, कुंडरी वञिणो पए थो, अॻिते मीरपुखा हैदराबाद। आउं सम्झां थो त अञा हिनखे वधीक थोरो डेवलप करण जी ज़रूरत आहे। बाक़ी सफ़ाई सुथराई जे हवाले सां त आउं सफ़ा हींअर हिन टाइम में बिल्कुलु 0 मार्क्स ॾींदुसि त सफ़ाई सुथराई नबीसर थर जी जेका सिस्टम आहे उहो सफ़ा वीक आहे। ऐं उन में आउं सम्झां थो जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे क़सूरवार आहिनि त उन एॾे वॾे शहर खे 7-8 हज़ार जी आबादी रखंदड़ शहर खे निंदड़ो करे छॾियो आहे। ऐं उहो सिस्टम सफ़ाई जो सिस्टम सुठो न आहे। रोड तबाह थी विया आहिनि। असांजे पासे में नबीसर थर में जेको डैम ठहियो उन डैम जे करे उन जेके डंपर हलिया उहे चीलबंद खां नबीसर थर रोड अचे थो, नबीसर थर जा ख़ुदि जा रोड आहिनि उहे मुकमल तौर तबाह करे छॾिया। ऐं उन्हनि खां कंहिं पुछो कोन त भई तव्हां हेॾा सारा रोड तबाह कया आहिनि, ईअं ठाहींदो केरु? उहो अॼु ताईं रोड तबाह आहिनि ऐं जेको असांजो सफ़ाई जो निज़ाम आहे उहो बि एॾो सुठो न आहे। एॾो सुठो न आहे, बिल्कुलु सुठो न आहे। अच्छा साईं, नबीसर थर जूं के अहिड़ियूं शख़्सियतूं जिन नबीसर थर जे लाइ पाण पतोड़ियो हुजे, उनखे बहितर बनाइण जे लाइ, नबीसर थर खे तरक़ी याफ़्ता बनाइण जे लाइ के अहम शख़्सियतूं? आउं सम्झां थो त असांजो वॾो आहे ग़ुलाम अकबर दर साहिबु। उन पंहिंजे दौर जे अंदरि या पंहिंजे वसां जेके बि फैसिलिटीज़ हिकिड़े ॻोठ खे ॾियणु खपनि उन पंहिंजे हिसाब सां तमामु घणी महिनत कई ऐं उन नबीसर जी तरक़ी में, नबीसर खे डेवलप करण में पंहिंजो तमामु भरपूर किरदारु अदा कयो। ऐं उन दौर खां पोइ विचां मतिलबु हींअर असां वटि जेको नबीसर थर UC आहे ऐं उन में आउं सम्झां थो त एतिरी डेवलपमेंट न थी आहे। पोइ आउं सम्झां थो त हिकिड़ो इहो ई शख़्स आहे मुंहिंजे माना यादगिरी में त उन जाम पंहिंजे ॻोठ जे लाइ तमामु घणो पतोड़ियो, महिनत कई ऐं स्कीम्स वरितियूं ऐं जेके माण्हुनि जे लाइ ख़िदमतूं हुजनि उहे सभु उन कयूं आहिनि। माना उनखे डेवलप करण में पंहिंजी का बि कसर कोन छॾी। ऐं तव्हां अॼु ॾिसो नबीसर थर में सरकारी हॉस्पिटल आहे, हाई स्कूल आहे ऐं वाटर सप्लाई स्कीम आहे, ड्रेन जो सिस्टम आहे ऐं ॿियूं जेके नंढा वॾा जेके CC रोड्स आहिनि शहर जे अंदरि उहे बि आहिनि ऐं गर्ल्स स्कूल आहे, प्राइमरी स्कूल्स आहिनि, उहे सभु असांजे ॻोठ में आहिनि ऐं फंक्शनल आहिनि। माशाल्लाह, तमामु बहितरीनु। अच्छा, नबीसर थर माशाल्लाह हिकिड़ो तारीख़ी माग रहियो आहे। ईअं खणी चइजे त जेका उनजे लॻी कुंडरी तालको आहे उन खां बि जेको आहे पुराणो शहर आहे। कुंडरी खे बि हिन वक़्त ताईं 70, 80, 90 खनि साल थी चुका आहिनि अंदाज़नि हिकिड़ो तख़मीयो जेको लॻाए सघे थो। पर नबीसर थर शहर जेको आहे या ॻोठ आहे पंहिंजो उहो इन खां माज़ी जो आहे हिकिड़ो पुराणो आहे। त उन माज़ी में जेके नबीसर थर जा जेके किरदार आहिनि, जेके माज़ी जो हिन वक़्तु बाब थी चुका आहिनि, उहे कहिड़ा किरदार हुआ जेके नबीसर थर सां वाबस्ती रखंदा हुआ? आउं सम्झां थो त जेको नेक पमत दबकर आहे उहो ॾाढी बहितरीनु शख़्सियत रही आहे नबीसर थर जी। माशाल्लाह। मूं त नेक पमत दबकर खे कोन ॾिठो हुयो, पर असांजे वॾनि खां ॿुधो आहे त हू हिकिड़ो घण पढ़ियो माण्हू, होशियारु माण्हू, जी ॾाह माण्हू हूंदा आहिनि, उहो होशियारु माण्हू हुयो जेको अॼुकल्ह असांजे विच में न आहे रहियो। सो आउं हुनखे माना नबीसर जी बहितरीनु शख़्सियत मञां थो अॼु बि तव्हां हुनखे माना हिकिड़ी बहितरीनु शख़्सियत मञां। अच्छा, नबीसर थर ऐं उनजे आसपास उहे कहिड़ियूं शख़्सियतूं या शाइर ऐं अदीब जिन खे नबीसर खे माना उन्हनि ते नाज़ हुजे, उन शाइर ऐं अदीबनि ऐं शख़्सियतुनि ते? नबीसर ऐं उनजे आसपास जे शाइरनि जे हिसाब सां सम्झां थो त नबीसर जे आसपास में जेको मुजाहिद चांडियो साहिबु उहो इलाही वॾो शाइर हुआ, उनखे कल्बी शाइर छॾींदो आहियां। अणपढ़ियो माण्हू हो जेको तमामु बहितरीनु शाइरी कंदो हो। उनजो पुटु ख़ालिद मुजाहिद आहे, उहो बि सुठी शाइरी करे पियो ऐं मुस्तफ़ा मुंहिंजो जुनून सुठी शाइरी करे पियो। साईं आजिज़ चांडे जी मूं सुठी शाइरी ॿुधी आहे। नबीसर ते मुंहिंजो हिकिड़ो गज़ल लिखियो आहे ऐं असांजे ॻोठ जो केसिटी दुनिया जो बहितरीनु शाइर दर्स मजीद उहो बि असांजे ॻोठ जो आहे, ॾाढो सुठो शाइर आहे।
उन कैसेटी दुनिया में पंहिंजो इलाही सुठो नालो कमायो। ऐं मौसीकार सोडो जोगी सिंध जो सुठो मौसीकार आहे, उहो बि असांजे ॻोठु नबीसर सां तालुक़ु रखे थो। ऐं पकवासी हींअर सोडो जोगी सां गॾु आहे, अंचलो जोगी, उहो बि असांजे ॻोठ जो आहे। असांजे ॻोठ जे पासे में हाकड़े दरिया ते आबाद ॻोठ आहे नोटो, उते जो खलील कुंभार सुठो शाइर आहे, उनजी काफ़ी शाइरी मूंखे यादि बि आहे ऐं मूं ॿुधी बि आहे। ऐं खलील जी घणी शाइरी उन वतन ते कई आहे, वतन सां मोहबत में कई आहे। वतन ॼण अंग ते ओढियल, वतन ॼण वेड़ियल पोती, वतन ॼण जुंग जखरे जे हुजे ॼण पग जो मोती, वतन ॼण वाह उतर जे में हिंदोरो पियो खाए लोॾा, लॻे थो सिंध मुंहिंजी जा चटे पई मम्मा गोॾा। सो नबीसर आउं सम्झां थो त हुनजो आसपास इन हवाले सां काफ़ी मालामाल रहियो आहे, जंहिं ते नबीसर खे नाज़ कोन हुअणु खपे। अच्छा, नबीसर थर कारोबार जे लिहाज़ सां माना केतिरो अॻिते रहियो आहे हिन वक़्त ताईं या माज़ी में? नबीसर त पुराणो मतिलबु ॻोठु आहे ऐं उते कारोबार सुठो थींदो रहियो आहे। जॾहिं उमरकोट न हुयो रोड, मिठी खां उमरकोट जो रोड न हुयो ऐं माण्हू सभु वकड़ीअ खां वेंदे चेलार सॼे इहे माण्हू कुंडली ट्रेवल करे ईंदा हुआ ऐं सॼी इहा पूरी लाइन पुराणी हूंदी हुई, छकड़ा हलंदा हुआ। उहो जेको थर जो सफ़र कुंडली ताईं हूंदो हुओ, उहो सभु गाॾियूं नबीसर थर में जॾहिं ईंदियूं हुयूं तॾहिं ब्रेक कंदियूं हुयूं, माण्हू लहंदा, वापारु हलंदो हुओ, कारोबार हलंदो, वरी कुंडली वेंदा, वरी कुंडली मां जॾहिं वापसि गाॾियूं मोटंदियूं हुयूं तॾहिं नबीसर में ब्रेक कंदियूं हुयूं। आउं सम्झां थो उहा जॾहिं लाइन तबाह थियण खां पोइ नबीसर अॼु बि मिसाल हिकिड़ो ॻोठु थी करे उन लेवल ते हींअर कोन्हे जॾहिं पहिरियां हुयो। तोणे जो नओं कोट जो रोड उन खां पोइ ठहियो आहे, पर उन रोड सां एतिरो कारोबार ते फ़र्क़ु न पियो जेतिरो हुन लाइन सां हुयो, जेका चेलार खां अॻिते बोरीलो दलनि जो तड़ खां वेंदे आख़िरी स्टॉप वकड़ियो कंदी हुई। हिन वक़्तु असांखे पंहिंजी सिंध जी स्क्रीन ते काफ़ी दोस्त असांखे ॾिसनि पिया, हुनमें सोशल वर्कर बि हूंदा, अदबी दोस्त बि हूंदा, समाजी दोस्त बि हूंदा असांजा। त ईंदड़ जेको नस्ल आहे असांजो, पोइ उहो सोशल वर्कर हुजे या शाइर हुजे या अदीब हुजे, को बि लॾो हुजे खणी, उन्हनि जे लाइ तव्हांजो कहिड़ो मैसेज आहे, ख़ासि ख़ुशूसन नई टही जे लाइ? हिकिड़ा सोशल वर्कर बि आहिनि जेके। मुंहिंजो नई टही लाइ इहो पैगाम आहे त तव्हां पाण उथो, पंहिंजनि ॻोठनि जी, पंहिंजे वाइण वस्तियुनि जी मालिकी करियो। मुंहिंजो हिकिड़ो इहो ईमान आहे, तव्हां सिर्फ़ु शुरूआति पंहिंजे ॻोठ खां करियो। हर माण्हू, हर नौजवान सिर्फ़ु पंहिंजे ॻोठ जो धणी थी बीहे, ॻोठ जी मालिकी करे, उहो बिना कंहिं फ़र्क़ु जे, आउं सम्झां थो सिंध सुधरी वेंदी। जेसि ताईं नौजवान पंहिंजे ॻोठ जी मालिकी उथी न कंदो तेसि ताईं असीं कुझु बि कोन करे सघंदासीं। सो मुंहिंजो पैगाम आहे, मुंहिंजी सलाह आहे नौजवान दोस्तनि खे त तव्हां में सलाहियतूं आहिनि, तव्हां सभु कुझु करे सघो था, तव्हां उथो, पंहिंजे ॻोठनि जी, पंहिंजे ॻोठनि जी मालिकी करियो। तव्हां जॾहिं पंहिंजे ॻोठनि जी मालिकी कंदा त असीं सिंध खे सुधारे वेंदासीं ऐं सिंध ज़िंदाबाद थी वेंदी। माशाअल्लाह, तव्हांजी साईं वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजी सिंध जे लाइ टाइम कढियो, प्रोग्राम अॼु जी अहम शख़्सियत जे लाइ टाइम कढियो, तव्हांजा वॾा कुर्ब वॾा नाज़रीन। इन साईं अॼोको प्रोग्राम अहम शख़्सियत अॼु जी शख़्सियत जेको प्रोग्राम हो उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान राहिब अली चांडियो खे ॾींदा इजाज़त। अलाह।